सभिनी खे भली कार कयूं था बहितरीन प्रोग्राम मॉर्निंग विद आवाज़ में। बोन कैंसर जेका बोन मेरो जेके असां ल्यूकीमिया चवंदा आहियूं उहा 3 साल खां वठी 15-14 सालनि जे ॿारनि ताईं कैंसर अची चुकी आहे। ॿार जी डेवलपमेंट उते ही रुकिजी वञे थी जॾहिं हू स्टिम्युलेटेड कार्टून्स ये कोकोमेलिन ऐं ॿियूं राइम्स ॾिसे थो। How does it feel to become a news anchor at such a young age? I was not confused and I was not nervous. मंटो हर वक्त फराज सां गॾु आहे न मंटो। मिंटू बस मां खातो आहियां। हेलमेट नहीं पहनेंगे 200 रुपए फाइन देंगे। 1984 में मां पीटीवी जॉइन कयो। फिल्म जेका हूंदी आहे जंहिं बि ॿोलीअ में हूंदी आहे त उन क़ौम जी कल्चर जी अक्कासी हूंदी आहे। क्या वजह है पिछले साल के नुकसान को देख के भी हुकूमत की तरफ से कोई परफॉर्मेंस नजर नहीं आई? रावी है वो 1 लाख यूसुफ तक जाने के इम्कानात है। अभी भी बारिश जो है वो जारी है लाहौर में। फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ सिंध असां फीमेल फायर फाइटर्स हायर कयूं। स्कॉलरशिप ते तव्हां इंडोनेशिया विया आहियो त इहा कहिड़ी स्कॉलरशिप आहे? प्रोग्राम मां जेके अप्लाई कया ऐं कल्चर डिपार्टमेंट जी तरफ खां जेके उहे सपोर्ट कयो वियो। हमारे यहाँ आबादी का तकरीबन 63% जो प्रोपोर्शन है वो 24 साल से कम उम्र लोगों का है। वारनि ते केमिकल एॾा था लॻनि त छा इहे मतिलबु नुक़सान ते न आहिनि? कोऑर्डिनेशन बिटवीन पेशेंट्स ऐं डॉक्टर्स थियणो घुरिजे। मैक्सिमम जो हीट जो टाइम आहे उहो आहे 10 खां 4 जे विच। एजुकेशन डिपार्टमेंट के थ्रू 20 सिलेक्टेड बच्चों की लिस्ट ली। ये एक ऐसी यानी कि एक्टिविटी है कि जिसमें आप सुकून से बैठें और सिर्फ फोकस अपने आप पे करें। मुझे तो दिल चाहिए त गाड़ी खड़ा ड्राइव क्या ये सफ़ा मां सोचा पई त हे टर्न स्टूडियो वारो वठां कि न मां भला के ॿिए हंधि घुमण हली वञा।